अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव प्लान साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। जिते रमज़ान शरीफ़ जो महीनो हली रहियो आहे ऐं सभई माण्हू रोज़ा रखी रहिया आहिनि। कुझु त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके बीमार रोज़ा नथा रखनि, पर घणो तइदाद जेको सो रोज़ा रखनि था। असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं रोज़ो ऐं सिहत, पर ख़ासि तौर ते असां कोशिशि कंदासीं त जेको रोज़नि जो असांजी सिहत ते कहिड़ो असरु आहे, छा उन में के फ़ाइदा बि थी सघनि था या कहिड़े क़िस्म जा फ़ाइदा थी सघनि था, या किन माण्हुनि खे छा रोज़ो रखण सां का नुक़सान बि थी सघे थो। इन्हनि ॿिन्ही पहलुनि ते तव्हांखे ॼाण ॾींदासीं त रोज़नि मां फ़ाइदा कहिड़ा आहिनि। जेको असां 12 कलाक या 15 कलाक जेको कुझु बि नथा खाऊं, न पाणी था पियूं, न चांहि, न को मानी, त छा उन दौरान असांजे जिस्म खे या असांजे हाज़मे जे निज़ाम खे कहिड़ा फ़ाइदा थी सघनि था, कहिड़ियुनि जेको असांजे केमिकल्स आहिनि हाज़मे निज़ाम उहे वधी सघनि था ऐं कहिड़ा घटी सघनि था। उन्हनि सभिनी ते असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ॿिया कुझु अल्सर जा माण्हू उनजे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदा जेके अल्सर जा मरीज़ आहिनि, या उन सां गॾु गॾु घणो खाइण जे करे या ओवर ईटिंग जे करे गैस्ट्राइटिस थी वेंदी आहे, उन बारे में बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त शहरी में छा खाइजे, इफ़्तार में छा खाइजे, जेकॾहिं का तकलीफ़ थी वञे त कहिड़े क़िस्म जा एहतियात कजनि या कहिड़े क़िस्म जूं दवाऊं इस्तेमालु करे सघजनि थियूं। ऐं इन खां अलावा कोशिशि कंदासीं जेके माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जीअं शुगर जा मरीज़ आहिनि ऐं जिगर जा मरीज़ आहिनि ऐं उन सां गॾु गॾु हेपेटाइटिस जा मरीज़ आहिनि, दिलि जा मरीज़ आहिनि, उहे पंहिंजे रोज़े खे बरक़रार रखण जे लाइ ऐं पंहिंजी दवाउनि जी जेको डोज़ आहे उनखे कीअं मेंटेन कनि, दवाऊं कहिड़े अंदाज़ में खाइनि, सुबुह जो केतिरियूं खाइनि, शाम जो केतिरियूं खाइनि। ऐं उन सां गॾु गॾु इहा बि कोशिशि कंदासीं त असांजी बैलेंस डाइट जेका उहा बि बरक़रार हुजे, त जीअं असांजी एनर्जी या ताक़त जेका आहे उहा बि असांजे जिस्म में हर वक़्तु मौजूदु रहे, त जीअं असां इबादत बि करे सघूं, रोज़ो बि रखी सघूं ऐं पंहिंजे सिहत खे बरक़रार रखी सघूं। इन सिलसिले में अॼु जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची या सिविल हॉस्पिटल में। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त असांजो जेको निज़ाम हज़म आहे उहो रोज़े जे दौरान उनखे कहिड़ा फ़ाइदा पहुची सघनि था, या जॾहिं वरी असां इफ़्तार ऐं सैर करियूं था त उन मां उनखे कहिड़ा फ़ाइदा जेके से पहुची सघनि था। छो त डॉक्टर साहिबु गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे ऐं डॉक्टर साहिब जो जेको सो GIT ते काफ़ी कमु आहे, त असां कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे हाज़मे जे निज़ाम खे अञा वधीक कीअं बहितर करियूं। इन बारे में डॉक्टर साहिब खां मालूमात वठंदासीं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी तव्हां हिते असां वटि आहियो। डॉक्टर साहिबु, जीअं त असांजो जिस्म में मुख़्तलिफ़ निज़ाम आहिनि, मुख़्तलिफ़ सिस्टम आहिनि, त असांजो जेको खाधे जो सिस्टम आहे जंहिंखे असां GIT जा डाइजेस्ट सिस्टम चवंदा आहियूं, उहो मुंहं खां वठी आंडे वॾे आंडे जे आख़िर ताईं हले थो। त जॾहिं असां रोज़ो रखूं था या कुझु वक़्त लाइ असां ईअं सम्झो 12-13 कलाक का शइ नथा खाऊं, त उनजो या रोज़े जो असांजे सिहत ते कहिड़ा असर था पवनि? वाहिद साहिबु, हक़ीक़त इहा आहे त रोज़ो जेको आहे सो उन जूं वॾियूं बरक़ात आहिनि ऐं उन जा वॾा जिस्म ते फ़ाइदा आहिनि। ऐं चंद अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें नुक़सान बि थी सघे थो, उन्हनि खां असांखे एहतियात करिणो आहे। रोज़े रखण सां छा थिए थो, जो जीअं त तव्हां खाधो बि कोन था खाओ, जीअं त तव्हां पाणी बि कोन था पियो। नॉर्मली छा हूंदो आहे, मां तव्हांखे हिकिड़ो सिंपल आइडिया ॾेई छॾियां त जीअं तव्हां मानी खाओ था या कोई बि खाधो खाओ था, जीअं या तव्हां कोई फिलिट वठो था, कोई जूस पियो था, या कोई बि तव्हां यानी ओरली काई बि इंटेक आहे, वाते थ्रू तव्हां काई बि शइ वठो था, जीअं उहा खाधे जी नलकी खां क्रॉस करे मैदे ताईं पुॼे थी, त इन में सॼी जेकी बॉडी जी एनर्जी आहे तक़रीबन 60 खां 80% एनर्जी तव्हांजी बॉडी जी रुगो इन खे एब्ज़ॉर्ब ऐं इन खे जज़ब कराइण में, इन खे ट्रांसपोर्ट कराइण में ऐं टारगेटेड एरिया ताईं पहुचाइण में सर्व थी करे। सिर्फ़ु बक़ाया जेके 20 या 30% या 40%, पर मां ईअं ई चवंदुसि त 30% जेकी तव्हांजी एनर्जी आहे बक़ाया तव्हांजी सॼी बॉडी जा ॿिया कम करे थी। सही आहे। त हाणे हितां अंदाज़ो लॻाए सघो था त जीअं तव्हां खाधो खाधो त उन जी तव्हांजे जिस्म जो यानी तक़रीबन 60 हिसे 70 हिसे खां वधीक जेकी एनर्जी आहे रुगो उन कम में थी लॻी वञे। खाधो अचे, उहो हज़म थिए, उहो ट्रांसपोर्ट थिए ऐं उहो पंहिंजे टारगेट एरिया ते पहुचे। हाणे जीअं त तव्हां रोज़ो रखियो, यानी हाणे तव्हांजो इहो गेट थी वियो बंदि, त हाणे इहा जेकी 60-70% जेकी एनर्जी ही इहा तव्हांजे बॉडी जी हाणे ॿियनि कमनि में लॻंदी। कहिड़े कम में? रीजनरेशन प्रोसेस, हीलिंग प्रोसेस, रिपेयरिंग प्रोसेस, क्लींसिंग प्रोसेस, स्टरलाइज़ेशन प्रोसेस, इम्यूनिटी प्रोसेस। हाणे तव्हांजी सॼी बॉडी उन तरफ़ थी वेंदी।
जेकी बि एनर्जी तव्हांजी बॉडी जी हुई हाणे उन जी तरफ़ थींदी। हाणे रीजनरेशन मां मुराद छा आहे, क्लींजिंग मां छा मुराद आहे, इम्यूनिटी खे स्टार्ट करण मां छा मुराद आहे। हाणे इहो आहे त तव्हांजी बॉडी जॾहिं इहा एनर्जी रिज़र्व कई त तव्हांजा जेके जिस्म में हिकिड़ा फ्री रेडिकल्स चवंदा आहियूं असां उनखे, इहे हिकिड़ा टॉक्सिन्स हूंदा आहिनि। इन फ्री रेडिकल्स खे हिकु त इहा बॉडी वॉश करणु शुरू कंदी। ॿियो छा थींदो त तव्हांजी बॉडी प्रोटीन्स, ख़ासि क़िस्म जा प्रोटीन्स ठाहिणु शुरू कंदी ऐं उहे जेके प्रोटीन्स आहिनि उहे एंटीबॉडीज़ चवंदा आहियूं असां उन्हनि खे। ऐं उन में तव्हांजी जेकी इम्यूनिटी आहे, क़ुवत मुदाफ़ियत, उहा तव्हांजी मज़बूत थींदी। ऐं जिते जिते इन फ्री रेडिकल्स जे करे या टॉक्सिन्स जे करे तव्हांजे जिस्म खे किथे जेके माइनर या मेजर जेके डैमेजिस थिया आहिनि उन्हनि खे उहा रिपेयर कंदी। ॿियो जेकी डिज़ीज़ आहे तव्हांखे उन वक़्तु, सपोज़ कयो तव्हांखे को हल्को फुल्को इन्फेक्शन लॻल आहे या को वायरस जो इन्फेक्शन आहे या बैक्टीरिया आहे या कोई तव्हांजो पैरासाइटिक इन्फेक्शन आहे या तव्हां काई अहिड़ी पॉइज़न वरिती जेकी तव्हांजे जिस्म में अञा ताईं मेंटेन आहे या तव्हांजो कुझु यूरिया वधियल आहे या तव्हांजो जिस्म जो कोई फेफड़े जो कोई हिसो मुतासिर थियल आहे, त हाणे छा थींदो, सॼी बॉडी उनखे रीजनरेट करे वठंदी, सॼो उन डैमेज खे रिपेयर करे वठंदी, फ्री रेडिकल्स खे ख़तमु कंदी ऐं हीलिंग प्रोसेस तव्हांजे बॉडी जो उहा अच्छा साहब, इन ॻाल्हि खे वधाईंदी जॾहिं तव्हां जेके बि फ्री रेडिकल्स आहिनि, जीअं असां गैर ज़रूरी दवाऊं वठंदा आहियूं या जेका बि दवा वठूं हुनजा साइड इफेक्ट असां ते हूंदा आहिनि। बेशक मुख़्तलिफ़ दवाऊं, भले खणी असां एंटीबायोटिक वठूं या पेन किलर वठूं, त उहे जेके साइड इफेक्ट हुननि जा रोज़े जे दौरान उहे बि ख़तमु थींदा? बिल्कुलु ख़तमु थींदा ऐं उहे तव्हांजा सॼा मेटाबोलाइट जेके आहिनि उहे ठही करे सॼी बॉडी मां उहा एक्सक्रीट थींदा। अच्छा। ऐं उहा बिल्कुलु सम्झो वॉश आउट थी वेंदा। पर इन में हिकिड़ी मेन वाइल मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु करे छॾियां त जीअं त सॼी बॉडी तव्हांजी रीजनरेशन प्रोसेस में लॻे थी ऐं तव्हांखे इहा हिकिड़ी ख़बर हुजणु खपे त बॉडी जॾहिं रीजनरेशन प्रोसेस में अचे थी, लिवर जो वॾो रोल आहे। बिल्कुलु। इन सॼे रीजनरेशन प्रोसेस में लिवर ऐं किडनी जेके आहिनि उहे वॾा रोल अदा कनि थियूं, छो त तव्हांजी बॉडी इहे ई ॿ शयूं आहिनि बॉडी में जेके तव्हांजे इहे टॉक्सिन्स, इहे मेटाबोलाइट्स, इहे फ्री रेडिकल्स जेके जिस्म खां ॿाहिरि उछलाईंदियूं ऐं इहे उहे ई शयूं आहिनि। हाणे लिवर उहो शइ आहे जेको इहे सॼा टॉक्सिन्स तव्हांजा वॉश आउट करे किडनी ताईं पहुचाईंदो, किडनी मां यूरिन जे वसीले एक्सक्रीट थींदी, या इहे सॼा वॉश आउट करे तव्हांजे GIT ताईं पहुचाईंदो जेके स्टूल जी सूरत में उहे उतां ॿाहिरि कढंदो, या वरी इहे सॼा जेके वॉश आउट करे तव्हांजे गले या नक जे म्यूकोज़ा ताईं पहुचाईंदो, जंहिंजे थ्रू नोज़ जे थ्रू या कंहिं सीक्रीशन जे थ्रू इहे तव्हांजा उतां एक्सक्रीट आउट थी वेंदा या ॿाहिरि निकिरंदा। या वरी कुझु अहिड़ी सूरत बि कंदो त जीअं फेफड़ा आहे उन में तव्हांजी हवा ॿाहिरि कढो था, साहु खणो था ऐं साहु ॿाहिरि कढो था, त कार्बन डाइऑक्साइड में जेके अननेसेसरी गैसिस आहिनि उहे बि साण कार्बन डाइऑक्साइड सां गॾु तव्हांजा टॉक्सिन्स जेके गैसिस आहिनि उहे बि तव्हांजी बॉडी मां एक्सक्रीट कराए वठनि। इहे सभु फ़ाइदा। डॉक्टर साहिबु, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, जेकॾहिं असां जॾहिं मानी खाऊं था, असांजो पेट भरियल आहे, त असांजे स्टमक में कहिड़ा केमिकल्स या कहिड़ा एंजाइम्स रिलीज़ थींदा आहिनि, पर जेकॾहिं पेट असांजो बिल्कुलु ख़ाली आहे, जॾहिं 5-7 कलाक 10 कलाक गुज़री था बुख थी आहे, त पोइ कहिड़ा एंजाइम या कहिड़ा केमिकल्स उते रिलीज़ थींदा जेके फ़ाइदो ॾींदा असांजे जिस्म खे? अच्छा भाई साहब, हा, असुल में छा आहे त जीअं तव्हां खाधो आहे त उन में तव्हांजो हिकु त सेलिवरी ग्लैंड्स आहिनि तव्हांजा माउथ में जेके एक्टिवेट थींदा, जेके सेलिवरी एंजाइम्स आहिनि जेके कार्बोहाइड्रेट्स खे जज़ब कंदियूं, जेके वात मां अचनि थियूं, माउथ मां थुक जी सूरत में तव्हांजा उहो गॾोगॾु इनकलप थियनि। ऐं जीअं तव्हां माइदे में पहुतो त माइदे में अंदरि काफ़ी जेके एंजाइम्स आहिनि, जीअं तव्हांजा स्टमक में जीअं कार्बोहाइड्रेट्स आहिनि उनखे एब्ज़ॉर्ब करण जा जेके एंजाइम्स आहिनि, यानी जेके तव्हांजे खाधे खे स्पेशली स्टार्च कंपाउंड जेके आहिनि, कार्बोहाइड्रेट्स जा जेके कंपाउंड आहिनि उहे तव्हांजा जेके उहे एब्ज़ॉर्ब करे वठंदियूं। ऐं ॿिया वरी हाइड्रोक्लोरिक एसिड आहे स्टमक में जंहिंजी सिक्रीशन खाधे सां वधंदी आहे। हाइड्रोक्लोरिक एसिड माना हिकिड़ो तेज़ाब आहे जेको तव्हांजा बैक्टीरिया, जरासीम जेके खाधे सां गॾु आहिनि उन्हनि खे उहो वॉश आउट करे थो ऐं उनखे ख़तमु करे सघे थो। ॿियो हिकिड़ो हार्मोन आहे जंहिंखे असां गेस्ट्रन हार्मोन चवंदा आहियूं, उहो बि तव्हांजे पेराइटल सेल्स ते ऐं जेको आहे G सेल्स आहिनि कुझु सभिनी ते। पेप्सिन वग़ैरह छा आहे इहो? इहे पेप्सिन जेके आहिनि इहे एक्चुअल में पेप्सिन तव्हांजी ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी तव्हांजे माउथ खां रिलीज़ जेकी थी करे अंदरि थी अचे, ॿी स्टमक में हेठां रिफ्लक्स थी बि ईंदी आहे स्मॉल इंटेस्टाइन सां। पेप्सिन आहे, पेप्सिनोजन में कन्वर्ट थींदी, वरी पेप्सिन अॻिते हली एंजाइम एक्ट कंदी तव्हांजे जेके स्पेशली प्रोटीनियस प्रोडक्ट्स आहिनि उनजे मथां इहा एक्ट करे थी ऐं पोइ बिल आख़िर हिननि खे डिवाइड करे डाइसेक्राइड, मोनोसेक्राइड में डिवाइड करे तव्हांजी एब्ज़ॉर्प्शन कराए थी।
ॿियो छा हूंदो आहे त स्टमक में विटामिन सी डिपेंडेंट जेके एब्ज़ॉर्ब कंपाउंड्स बि हूंदा आहिनि जेके तव्हांखे एब्ज़ॉर्प्शन में उन में हेल्प कनि था पिया। ऐं ॿियो त मैदे में तव्हांजो जेको खाधो आहे उहो ग्राइंड बि थींदो आहे, त ग्राइंडिंग जेको अमल आहे मैदे जो माना उनखे लोहाड़ींदो आहे। ग्राइंडिंग अमल वारो जेको सिस्टम आहे उहो बि हिते थिए थो। उन खां पोइ खाधो जॾहिं मैदे मां टपी पाइलोस जे थ्रू स्मॉल इंटेस्टाइन में वञे थो त स्मॉल इंटेस्टाइन जो अलॻि पूरो हिकिड़ो एंजाइमेटिक सिस्टम आहे। उन में लाइपेसिस आहिनि, उन में जेको आहे पेप्सिन्स आहिनि, प्रोटीएसिस आहिनि, विटामिन तव्हांजो तव्हांजो उहो खाधे मां ईंदो पर उहो उन में तव्हांजो रिलीज़ कोन थींदो आहे किथां, उहो खाधे मां ई। हा, पर इहे जेके एंजाइम्स आहिनि जीअं पेप्सिनोजन एंजाइम्स आहिनि, तव्हांजो लाइपेसिस आहिनि, प्रोटीएसिस आहिनि, इहे सभु जेके बि एंजाइम्स आहिनि इहे तव्हांजा बाइल जेकी आहे सिक्रीशन लबे मां जेकी निकिरे थी इन जे थ्रू उहा सिक्रीशन गाल ब्लैडर जे थ्रू जेकी तव्हांजी अचे थी उहे ई आहे जेकी तव्हांजी खाधे खे जज़ब करण में, उनखे टोड़ण में, उनखे पाणियाठी शक्ल ॾेई करे पोइ उन जा उन में बॉडी में रिसेप्टार्स हुजनि था, उन स्मॉल इंटेस्टाइन जा जेके बुश बॉर्डर सेल्स असां चवंदा आहियूं उन में एंडोथीलियम हूंदो आहे, उन जा इहे बुश बॉर्डर सेल्स हूंदा आहिनि। अच्छा, इहो त थियो खाधे, पर जॾहिं असां बिल्कुलु बुख ते हूंदा आहियूं त पोइ छा के एंजाइम के केमिकल? हा, बुख में छा हूंदो आहे त इहो जेको बि एंजाइमेटिक सिस्टम आहे इहो सॼो रुकिजी वेंदो आहे। अच्छा, ये रेस्ट में होता? बिल्कुलु सॼो रेस्ट में अची वेंदो आहे। हाइड्रोक्लोरिक एसिड जी थोरी घणी सिक्रीशन बरक़रार रहंदी आहे, बाक़ी तव्हांजो सॼो जेको सिस्टम आहे न उहो वक़्ती तौर ते स्टॉप थी वेंदो आहे। अहिड़ी शयूं रिलीज़ थींदियूं जेके असांजे स्टमक खे फ़ाइदो ॾियनि? हा, उन में इहो हूंदो आहे वाहिद साहब, तव्हां खाधो न खाधो तव्हां उन में ॾिसो ॿिनि क़िस्मनि जा हार्मोन्स बॉडी कंट्रोल कंदी आहे। हिकिड़ा स्टिमुलेटरी हार्मोन्स हूंदा आहिनि, ॿिया इनहिबिटरी हार्मोन्स हूंदा आहिनि। हाणे तव्हां जॾहिं कुझु कोन था वठो त मैदे मां कुझु अहिड़ा केमिकल जेके असां इनहिबिटेंट्स चऊं इहे रिलीज़ थी करे सॼे एंजाइमेटिक सिस्टम खे रोके सघनि था। ऐं जेको तव्हांजो स्मॉल इंटेस्टीन आहे उन में बि इनहिबिटेंट्स आहिनि जेके हार्मोन्स जी सूरत में जेके हर सिस्टम खे तव्हांजो इनहिबिट कंदा। हाणे जॾहिं तव्हांजा ॿई सिस्टम इनहिबिट थी विया छो त हुन में सिक्रेटिन, पैंक्रियोज़ाइमिन, इहे जेके एंजाइम्स रिलीज़ थियनि थियूं स्पेशली इन द स्मॉल इंटेस्टाइन, इहे सभु सिस्टम जेके आहिनि इनहिबिट्स थी था वञनि। हाणे जॾहिं सिस्टम इनहिबिट थींदा त बॉडी जी एनर्जी कन्वर्ट थी वेंदी। हाणे बॉडी सॼी एनर्जी तव्हांजे रिपेयरिंग प्रोसेस ते लॻी वेंदी। ऐं भाई साहब ॾिठो वञे त 11 साल 11 महीना तव्हांजो सॼो तव्हां खाईंदा था ऐं सॼो तव्हांजो बॉडी जो सिस्टम रुगो खाइण पीअण में सर्व थिए थो। हिकिड़े छड़ो महीनो आहे जेको तव्हांजो रिपेयर में लॻे थो। मां सम्झां थो त इहो हुजणु खपे ऐं इहो तमामु असांजी बॉडी जी बि नीड आहे छो त अलाह पाक तव्हांजा जेके सिस्टम रखिया आहिनि उन में अल्टीमेटली इंसान जो ख़ुदि इट सेल्फ पंहिंजो ई फ़ाइदो आहे। सो इन में बि जेकॾहिं असां वॾनि मोटनि लफ़्ज़नि में हिनखे असां हिनखे चेक कयूं त रमज़ान जे रोज़े में मेजर फ़ाइदो जेको आहे उहो इंसान खे इट सेल्फ ख़ुदि ई आहे। तमामु ज़रूरी आहे। अच्छा, तव्हां एॾी सुठी ॻाल्हि कई आहे त जॾहिं असां रमज़ान जा रोज़ा रखूं था त जॾहिं असांजो पेट ख़ाली थो रहे त असांखे तमामु घणो फ़ाइदो थिए त रमज़ान खां पोइ बि त रोज़ा रखी माण्हू फ़ाइदो वठी सघे थो? बिल्कुलु वठी सघे थो। ऐं जेकॾहिं वाहिद साहब जेकॾहिं इन फास्टिंग खे तव्हां हफ़्तेवार कंटिन्यू रखो, जीअं तव्हां जेकॾहिं सुनत मुताबिक़ वञो त सूमर जो ॾींहुं हफ़्ते में इन्हनि शयुनि खे अञा अॻिते वधाईंदासीं ऐं बिल्कुलु ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो पर वक़्तु वक़फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमन लाबासी सां शुरू कयूं। अच्छा अदा साहब, तव्हां ॻाल्हि बि कई त रोज़े में तमामु घणो फ़ाइदो आहे, पर हाणे ॿ शयूं न थियनि थियूं। असां रोज़े में फ़ाइदो हिकिड़ा त उहे माण्हू जेके सिहतमंद आहिनि उन्हनि खे त फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, ठीकु आहे। हिकिड़ा उहे माण्हू जिन खे मुख़्तलिफ़ बीमारी, जेके शुगर जी बीमारी आहे या कंहिंखे अल्सर आहे या कंहिंखे जेको सो जिगर जी बीमारियूं आहिनि, त उन्हनि माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो पहुची सघे थो? जिन खे छा बीमारी, छा उहे रोज़ा रखनि त उन्हनि खे फ़ाइदो आहे? हा वाहिद साहब, इहो बहितरीनु हिकिड़ो सुवालु आहे। हाणे इन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त तव्हांजे रोज़े जा तव्हांजे जेके डिफरेंट क़िस्मनि जूं डिज़ीज़िस आहिनि उन ते कहिड़ा इम्पैक्ट, उन जा कहिड़ा असरात आहिनि। हाणे नंबर पहिरियों आउं अर्ज़ु कंदुसि, शुरूआति पाण कयूं था शुगर खां, डायबिटीज़ खां। हाणे हक़ीक़त में इहा आहे त डायबिटिक जेके बि पेशेंट आहिनि ऐं जेकॾहिं उनजी एसोसिएटेड इलनेस में उन जा गुर्दा जेके आहिनि उहे एक्सट्रीमली ख़राबु न आहिनि, इहो शर्त आहे, इहो मशरूत आहे। त हुनजा गुर्दा जेकॾहिं ठीकु कमु कनि था त उनखे 100%
डायबिटीज़ वारे मरीज़ खे फास्टिंग मां यानी रोज़े मां मुकमल तौर ते फ़ाइदो थींदो। कहिड़े क़िस्म सां फ़ाइदो थींदो इहो बि आउं तव्हांखे बयानु थो कयां। हाणे उन में इहो आहे त हिकिड़ो शुगर जो मरीज़ आहे, हाणे शुगर ॿिनि क़िस्मनि जी थिए थी, हिकिड़ी इंसुलिन डिपेंडेंट हूंदी आहे, ॿी नॉन इंसुलिन डिपेंडेंट हूंदी आहे। फ़ाइदा ॿिन्ही में थींदा, इंसुलिन डिपेंडेंट में बि थींदा, नॉन इंसुलिन डिपेंडेंट में बि थींदा। हाणे इंसुलिन डिपेंडेंट वारनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे, उन्हनि खे इहो फ़ाइदो आहे त उन्हनि जी इंसुलिन सेंसिटिविटी वधे थी, ऐं जेके नॉन इंसुलिन डिपेंडेंट आहिनि उन्हनि जो बि इहो फ़ाइदो आहे त उन्हनि जी बि इंसुलिन सेंसिटिविटी वधे थी। ॿिन्ही सूरतनि में इंसुलिन सेंसिटिविटी वधे थी। हाणे इंसुलिन सेंसिटिविटी वधण मां छा मुराद आहे त जॾहिं तव्हां फास्टिंग कयो था, जॾहिं तव्हां कुझु कोन खाओ पियो त हा, त हाणे छा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे शुगर जा जेको मरीज़ ऑलरेडी कोई एंटी डायबिटिक ड्रग्स वठे थो त उनखे थोरो मॉडिफाई बि करिणो पवंदो शुगर वारे मरीज़ जे लाइ। मॉडिफिकेशन इहा आहे त उनखे अमूमन जीअं तव्हां सहरी जे टाइम ते तव्हां जेकी बि दवा खाओ था, अॻ में जेकी तव्हां सुबुह जे टाइम ते खाईंदा हो, हाणे उन जो 50% डोज़ तव्हां हटाए छॾियो। सही, यानी मिसाल तव्हां 5 मिलीग्राम जी जेकॾहिं हिकिड़ी टेबलेट खाओ था त उहा 250 मिलीग्राम जी करे इहो 2.5 मिलीग्राम जी करे छॾियो। अहिड़े नमूने सां इंसुलिन जो डोज़ बि तव्हांखे तक़रीबन 25 to 50% रिड्यूस करिणो पवंदो सहरी जे टाइम ते। सही आहे। बाक़ी जेको इफ़्तार जो टाइम आहे उहो तव्हांजो डोज़ मेंटेन सेम ई रहंदो। उन जो रीज़न इहो बि आहे त वाहिद साहब त जॾहिं तव्हां इफ़्तार कंदो त तव्हांजो गेट त ओपन आहे, तव्हां त खाई सघो था, को बि प्रॉब्लम न आहे। इफ़्तारी ते असां घणो कुझु खाई वेंदा आहियूं, मिठियूं शयूं या सभु शयूं अची वेंदियूं आहिनि। सही आहे, त उन में शुगर वधीक मिली वेंदी आहे। बिल्कुलु इहा ई आहे। ऐं ॿी जेकी पॉइंट आहे उहो जेको शुगर जो मरीज़ आहे उहो फ्रीक्वेंटली स्पेशली रोज़े जो जेको पहिरियों हफ़्तो आहे उन में पंहिंजी फ्रीक्वेंट शुगर चेक करे त जीअं अंदाज़ो थी वञे त उहो कॾहिं को हाइपोग्लाइसीमिया में त नथो वञे, इहो बि थोरो अंदाज़ो लॻाइणो पवंदो आहे। पर अमूमन फास्टिंग में अमूमन हाइपोग्लाइसीमिया कोन थींदी आहे, तमामु घणे मिक़दार में, अनटिल अनलेस के को गुर्दो को ख़राबु न हुजे एसोसिएटेड डिज़ीज़िस में, या ॿी का कोमार्बिड इलनेस जीअं अल्लाह न करे कैंसर आहे या रिमेटॉइड आर्थराइटिस एडवांस डिज़ीज़ आहे उहा न हुजे, नुक़सान कोन्हे। हा, पोइ नुक़सान न आहे। अच्छा डॉक्टर साहब थोरो इन पासे था अचो, जीअं तव्हां हाणे ॾिसो न, चवंदा आहिनि त भई जेकॾहिं डाइटिंग सुठी कयो, तव्हां मिठियूं शयूं न खाओ, तव्हां पंहिंजे खाधे जो ख़्यालु रखो, तव्हां वॉक कयो, तव्हांखे शुगर जेका आहे कंट्रोल थी सघे थी। त रोज़ो त पोइ त शुगर जे मरीज़नि लाइ तमामु बहितर आहे, दवा वठण जी ज़रूरत कान्हे, उहो डाइटिंग कनि, सुठी पंहिंजो ख़्यालु कनि ऐं कुझु वक़्तु रोज़ो रखनि, ऐं उनखां पोइ जेकॾहिं मुख़्तसर डॉक्टर जी हिदायत मुताबिक़ ग़िज़ा वठनि त उन्हनि खे दवा वठण जी ज़रूरत न पवंदी। वाहिद साहब इहा हक़ीक़त बि आहे। हाणे जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त रीजनरेशन या रिपेयरिंग प्रोसेस, तव्हांजो जेको पैंक्रियाज़ आहे लबो जेको बिल्कुलु जेको इंसुलिन तव्हांजो ठाहे थो, हाणे उन खे डैमेज थियो हो, इन जे करे त तव्हांखे शुगर थी, डायबिटीज़ त तव्हांजे पैंक्रियाज़ में जॾहिं प्रॉब्लम अचे थो उनजे करे थिए थी। हाणे फास्टिंग में उहो तव्हांजो रिपेयर थी रहियो हूंदो आहे, एग्ज़ैक्टली इन जे करे तव्हांखे इन मां तमामु वॾा फ़ाइदा थी सघनि था, बल्कि तमामु बहितरीनु फ़ाइदा थी सघनि था शुगर जे मरीज़ खे फास्टिंग मां। ऐं फास्टिंग में ॿी हिकिड़ी पॉइंट मां तव्हांखे गॾोगॾु अर्ज़ु कंदो हलां त जीअं मां ॻाल्हि कई त इंसुलिन जी सेंसिटिविटी वधंदी, ऐं साॻिए नमूने सां हिकिड़ो ॿी पॉइंट बि थींदी। उहा पॉइंट इहा आहे वाहिद साहब त जॾहिं तव्हां फास्टिंग ते आहियो त तव्हांजी बॉडी में जेके रिज़र्व्ड एनर्जी आहे उहा यूटिलाइज़ थींदी आहे। सही आहे। हाणे रिज़र्व्ड एनर्जी बॉडी में फैट जी सूरत में हूंदी आहे, चर्बीअ जी सूरत में हूंदी आहे। हाणे उहा चर्बी तव्हांजे बॉडी में अमूमन जेके एब्डामिनल वाल आहे, जीअं बटक रीजन आहे, इन अहिड़नि एरियाज़ ते उहा जेकी आहे जमा थियल हूंदी आहे। हाणे इन में उहा छा आहे त इन में उहा फैट रिलीज़ थींदी, मोबिलाइज़ थींदी, फैट लिवर जे तरफ़ वेंदी, लिवर उनखे मेटाबोलाइज़ कंदो ऐं उन जा जेके आयन फैक्टर्स उनखे मेटाबोलाइट करे उनखे रिलीज़ कंदो ब्लड में, ऐं उहे जॾहिं ब्लड में ईंदा कीटोन जी सूरत में थी वेंदा, वरी कीटोन खे फर्दर मेटाबोलाइज़ करे यूटिलाइज़ कंदो वेंदो। इन मां तव्हांजो इहो नतीजो निकिरंदो त चर्बी तव्हांजे पेरीफेरल टिश्यूज़ प्लस लिवर ॿिन्ही मां ग़ाइबु थियणु शुरू थींदी, छो त डायबिटिक पेशेंट में बि लिवर में चर्बी जमा थी वेंदी आहे, फैटी लिवर थींदो आहे। अच्छा तव्हां सम्झो त फैटी लिवर खे तमामु घणो फ़ाइदो आहे। बिल्कुलु, इहो त असांजे डिस्कशन जो ॿियो पहलू आहे त लिवर ते कहिड़ा इफेक्ट असां हिन शुगर ते पिया ॻाल्हायूं। जी जी। अच्छा मतिलबु शुगर जा मरीज़ हिन मां मुकमल फ़ाइदो वठी सघनि था, पर छा हिकिड़ी हिन में ॻाल्हि आहे त जेको जॾहिं इफ़्तारी कनि शुगर जा मरीज़ त केतिरो मिठो खाइनि? वाहिद साहब पहिरीं ॻाल्हि इहा त उहो जेकी हिकिड़ी मिठे वारी जेकी हद आहे उहा त मुक़ररु आहे, यानी उनखे पहिरीं ॻाल्हि इहा त शुगर न वठणु खपे। पंहिंजो जेको शुगर मां मुंहिंजी मुराद इहा आहे त जीअं चीनी, जीअं मिठाई, जीअं गुड़, इहो उनखे डायरेक्ट इस्तेमालु न करणु खपे।
बाक़ी हाणे नेचुरल जेके मिठास आहे, एप्पल में मिठास आहे, तव्हां एप्पल जो खणी चलो जूस ई पीतो, उहो एक्सेप्टेबल आहे। आइडियली त सूफ डायरेक्ट ई खाइजे, पर जेकॾहिं तव्हां उनजो एप्पल जूस पीतो या शुगर फ्री तव्हां मशरूबात यूज़ कया, पर शुगर वारे मरीज़ खे मां इहो बि हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त शुरू में जीअं इफ़्तार थिए थो त थोरो खाई करे फ़िलहालु पंहिंजो बॉडी खे थोरो रिलैक्स करे, थोरो पंहिंजो नमाज़ प्रेयर वग़ैरह पंहिंजी कंप्लीट करे उन खां पोइ वापसि अची सुकून सां मानी खाए। पर बहितर इहो आहे त उन वक़्तु जॾहिं वापसि बि खाए त एतिरो ह्यूज अमाउंट में न खाए, उनजो माना जीअं चवंदा आहिनि न त टे हिसा भरियो हिकिड़ो टोटली छॾियो। मतिलबु इफ़्तारी में एतिरो मिठाण वधीक इस्तेमालु न कनि जे शुगर तमामु घणी वधी वञे। जी बिल्कुलु, ठीकु आहे, इहो ज़रूरु। अच्छा, जॾहिं शुगर जिस्म में न आहे, जॾहिं असांजो पेट ख़ाली आहे, असांखे त इंसुलिन खे रिलीज़ थियण जी ज़रूरत ई कान थी पए त उहा एतिरी रिलीज़ थिए उनखे शुगर खे मेंटेन करे, त उन सां बि तव्हांजो जेको असांजो लबलबो आहे या इंसुलिन आहे उहा वधी सघे थी? बिल्कुलु वाहिद साहिबु, लबलबा खे तव्हांखे पूरी रेस्ट मिली वेंदी, उहो वधी सघे थो। जॾहिं उनखे रेस्ट मिलंदी त उहो जेको डैमेज पार्ट आहे हुनजो उहो रीजनरेट थियणु शुरू थींदो। छो त पैंक्रियाज़ में रीजनरेटिव कैपेबिलिटी आहे, जीअं लिवर में आहे, जीअं किडनी में आहे, अहिड़े ई नमूने सां पैंक्रियाज़ में बि रीजनरेटिव कैपेबिलिटी आहे, त उन में रीजनरेशन शुरू थी सघे थी ऐं असांखे उन मां तमामु घणा फ़ाइदा थी सघनि था। ऐं ॿियो फेट बि बॉडी मां रिलीज़ थींदी, ऐं ॿियो वाहिद साहिबु इहो बि फ़ाइदो थींदो, वेट लूज़ थियण बि शुरू थींदो, ऐं वज़न जॾहिं घटिबो त रिक्वायरमेंट इंसुलिन जी बि ऑटोमेटिकली घटिबी। त माना ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां रोज़ो रखी पंहिंजो वज़न बि कंट्रोल करे सघो था। पर उन में मशरूत ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां इफ़्तार कयो था त उहो इफ़्तार जेको आहे न उहो बिल्कुलु हिकिड़ो लिमिटेड इफ़्तार हुजे, ऐं उहो अनलिमिटेड इफ़्तार न हुजे जो उन में तव्हां पंहिंजो 10-12 शरबत जा शीशा जेके आहिनि गिलास उहे तव्हां पी वञो ऐं मिठाई डट के खाई वञो त पोइ उहो साॻियो ई बैलेंस उते ई बरक़रार रहंदो। अच्छा डॉक्टर साहिब, जेके जिगर जा मरीज़ आहिनि मुख़्तलिफ़, जीअं हाणे फैटी लिवर जे तव्हां ज़िक्र कयो, जिगर जी जेके बि बीमारियूं आहिनि, छा जिगर जेकॾहिं बीमार आहे उन में टॉक्सिन आहिनि या फ्री रेडिकल मौजूदु आहिनि हुते, छा जिगर में सभु शयूं जमा थींदियूं आहिनि, त छा रोज़ो जेको आहे उहो जिगर खे कहिड़ा फ़ाइदा ॾींदो? वाहिद साहिबु, जिगर रोज़े जा जिगर ते ॿिनि क़िस्मनि जा इम्पैक्ट आहिनि, हिकिड़ा पॉज़िटिव ॿिया नेगेटिव। जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जॾहिं तव्हां कुझु नथा खाओ त तव्हांजी सॼी बॉडी जी एनर्जी रीजनरेशन प्रोसेस में रिवर्ट थी वञे, पर तव्हां यकीन कयो इन दौरान सॼो लोड जिगर ते हूंदो आहे। माना जिगर ते तव्हां जॾहिं फास्टिंग कयो था तव्हांजो जिगर लोडेड थी वेंदो आहे, तव्हांजो सॼा कम छो त जिगर कंदो आहे, सॼो तव्हांखे टॉक्सिन्स रिलीज़ थियण जो मसइलो, तव्हांजो सॼो टोटली जेको मसइलो आहे उहो जिगर जे सुपुर्द थी वेंदो आहे। ऐं जिगर जे मथां एनर्जी, जिगर जे मथां लोड ऐं जिगर जे मथां रेस्पॉन्सिबिलिटी तमामु घणी वधी वेंदी आहे। फिल्ट्रेशन बि उहो करे, तव्हांजी बॉडी खे साफ़ बि उहो करे, इम्यूनिटी प्रोसेस में बि प्रोटीन सॼा जिगर ई ठाहे, इहो सॼो माना जिगर जे तरफ़ां तव्हांजो लोड जेको आहे उहो वधी थो वञे। इन जे करे चवंदा आहियूं असां त जेके डिकम्पनसेटेड क्रॉनिक लिवर डिज़ीज़ जा पेशेंट हुजनि, जंहिंखे एडवांस डिज़ीज़ असां चऊं, सिरोसिस जंहिंखे असां चऊं, या उहे जिगर जा मरीज़ जंहिंखे थुले लेखे आऊं सम्झाए छॾिया आहिनि, जंहिंखे पेट में पाणी अची वियो हो, या हिकु ॿ खून जूं उल्टियूं अची वियूं हुयूं, या जंहिंखे अखियुनि में जिगर वारे मरीज़ खे पेट फूलण सां गॾु गॾु पीलाहट अची वई अखियुनि में, या उनखे नक मां कॾहिं खून आयो हुजे, या उनजे पेट ते नसुनि जा निशान तव्हांखे नज़र अचनि, त अहिड़े पेशेंट ते फास्टिंग करणु उन ते उनखे नेगेटिव इम्पैक्ट में अहिड़ो मरीज़ रोज़ो फ़ाइदेमंद न आहे, उल्टो उनखे नुक़सान थी सघे थो। बाक़ी हाणे फ़ाइदा इहे आहिनि त जेकॾहिं डिकम्पनसेटेड न हुजे, कंपनसेटेड लिवर डिज़ीज़ आहे जंहिंमें इहे सभु शयूं न आहिनि, नसूं फुंडला न आहिनि, पेट में पाणी न आहे, उहो बेहोश कोन थियो, उनखे खून जूं उल्टियूं कोन थियूं, या उनखे जॉन्डिस नज़र कोन आयो, पीलाहट जंहिंखे कामड़ या साई चइजे अखियुनि में जेकी नज़र ईंदी आहे, ऐं उहो जेकॾहिं न आयो त उन सूरत में तव्हां उन मरीज़ खे रोज़ो रखायो, उन में एॾा फ़ाइदा थींदा। हाणे उन में इहो फ़ाइदो थींदो वाहिद साहिबु त जेकॾहिं हिकिड़ो पेशेंट आहे क्रॉनिक हेपेटाइटिस सी जो आहे, हाणे हेपेटाइटिस सी आहे, उनखे हेपेटाइटिस सी खे ख़तमु करण जे लाइ ॿ शयूं मां हिनखे थोरो क्लियर करणु चाहियां। छा जेके सिरोसिस न जेके वायरल डिज़ीज़ लिवर जूं उहे, ॿियो फैटी लिवर जो लिवर जे अंदरि चर्बी अचे, इन ॿिन्ही में कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थींदा, थोरो अलॻि अलॻि ॿुधायो। हा, अलॻि अलॻि था ॿुधायूं। हाणे जेके वायरस जी, हाणे हींअर पाण ॻाल्हि पई कईसीं वायरस जी, हेपेटाइटिस सी वायरस ऐं डेल्टा वायरस जी ॻाल्हि पई हले। हाणे इन सूरत में जेकॾहिं सिरोसिस थी वियो आहे ऐं डिकम्पनसेशन आहे त असां रोज़ो रखण जी इजाज़त न ॾींदासीं। सही। ऐं जेकॾहिं उहो डिकम्पनसेशन न आहे, हेपेटाइटिस बी आहे, चाहे सी आहे, चाहे डेल्टा वायरस लॻल आहे, असां उनखे रोज़े रखण जी फुल फिले जी इजाज़त ॾींदासीं ऐं उन मां असां फ़ाइदा बि वठंदासीं। फ़ाइदा इहे हूंदा त जॾहिं फास्टिंग थिए थी त उन में तव्हांजा जिस्म में इंटरफियरेंस वधनि था।
अच्छा जंहिंजी इंजेक्शन इंटरफेरेंस उन यस उनखे असां चवंदा आहियूं नेचुरल इंटरफेरेंस कुदरती जेके इंटरफेरेंस जिस्म में ठहंदा उहे ठहंदा उन्हनि जी अमाउंट ऐं कंसंट्रेशन वधंदी पोइ जेके तव्हां आर्टिफिशियल इंटरफेरेंस जेकॾहिं ॾियो बि अथा त होॾां नेचुरल इंटरफेरेंस ॿई गॾे करे तव्हांजे वायरस खे जल्दी वाइंड अप करे वठंदा ऐं तव्हांजो डिज़ीज़ प्रोग्रेशन ऐं डिज़ीज़ प्रोसेस जेको आहे जल्दी अरेस्ट थी वेंदो ऐं तव्हांखे इमीडिएट उन मां फ़ाइदा थींदा माना हेपेटाइटिस सी में फ़ाइदो आहे हेपेटाइटिस सी में बि बी में बि ऐं डेल्टा वायरस में बि टिनी में फ़ाइदो आहे जेकॾहिं उहे चाहे इंटरफेरेंस जो इंजेक्शन लॻाराइनि बि था त तॾहिं बि उन्हनि खे फ़ाइदा आहिनि वायरस अहिड़ा मरीज़ जेके आहिनि तव्हांजा हेपेटाइटिस सी ऐं बी जा त पोइ रोज़नि खां बग़ैर बि उन्हनि खे तव्हां रोज़ो रखाए सघो था जीअं उन मां फ़ाइदो मिले बिल्कुलु रखाए सघिजे थो ऐं इन में त मुख़्तलिफ़ स्टडीज़ बि आहिनि अच्छा इन में असांजे डिफरेंट कंट्रीज़ में डिफरेंट स्टडीज़ बि थियूं इन स्टडीज़ जे दौरान इहो सॼो जेको साबित थियो त वाक़ई रोज़े रखण सां जेके आहे नेचुरल इंटरफेरेंस उहे वधनि था ऐं इंसान खे तमामु घणा बहितरीनु जिगर जी बीमारी में फ़ाइदो थिए थो अञा फैटी लिवर रहे थो पर डॉक्टर साहब वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं अच्छा डॉक्टर साहब हेपेटाइटिस सी जेके वायरल डिज़ीज़ जेकॾहिं उहा एडवांस डिज़ीज़ न आहे त उन मां रोज़े मां घणो तमामु फ़ाइदो वठी उन जिगर खे बहितर करे सघिजे थो बाक़ाइदा ईअं सम्झो दवा जे तौर ते उनखे इस्तेमालु बिल्कुलु करे अच्छा फैटी लिवर अक्सर जॾहिं बि तव्हां लिवर जी चेक कराईंदो त फैटी लिवर तमामु घणो ईंदो आहे त उन में का चर्बी अची थी वञे त उहो फैटी लिवर छा रोज़े रखण सां उन उहा चर्बी ख़तमु थी सघे 100% फ़ाइदो आहे फास्टिंग तां चर्बी छो त जेको तव्हांजी चर्बी जेकी फैट डिपॉज़िट थी आहे लिवर में उहा सॼी यूटिलाइज़ थींदी वेंदी एज़ अ एनर्जी उहा सॼी बर्न आउट थींदी उहा सॼी तव्हांजी कैलोरीज़ में चेंज थींदी वेंदी तव्हांजी एनर्जी डेवलपमेंट में चेंज थींदी वेंदी ऐं जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जॾहिं तव्हां फास्टिंग कयो था जॾहिं तव्हां ॿाहिरियों खाधो कोन था खाओ त तव्हांजी बॉडी में जेके रिज़र्वर्स आहिनि उहे सॼा यूज़ थियनि था स्पेशली फैट हिकिड़ो वॾो रिज़र्वर हूंदो आहे बॉडीअ जो तव्हां यूटिलाइज़ कंदव त उन मां जेके एनर्जी ठहे थी उहा सॼी रिपेयरिंग में उहा ई एनर्जी कंज़्यूम थिए थी त फैट मां जेकी तव्हां एनर्जी हासिलु कई हाणे बॉडी उहा फैट वारी जेकी एनर्जी तव्हां हासिलु कई आहे उहा ई रीजनरेशन प्रोसेस में लॻी वेंदी हाणे उन में इहे फ़ाइदा थियणु शुरू थी वेंदा त तव्हांजे जिगर में जेकॾहिं कोई डैमेजिस आहिनि त उहे रिपेयर थींदा GIT में तव्हां काफ़ी इन में इहो आहे भाई साहिबु त जेकॾहिं तव्हां ही त ॻाल्हि असां फास्टिंग जी कयूं था जेकॾहिं इन फास्टिंग खे तव्हां कंटिन्यू कयो एटलीस्ट मिनिमम फॉर 2 years इन कंटिन्यूटी त तव्हांजी टोटली लिवर वॉश आउट थी वेंदो काई फैट न रहंदी ईअं सम्झो त जिगर बहितर थी वेंदो बिल्कुलु टोटली फ्री थी वेंदो फैट खां अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ो हिन में सवाल पैदा ठीकु आहे असां 15 कलाक त रोज़ो रखियो पर उन खां पोइ जॾहिं असां इफ़्तार कयूं था त असां ओतिरो ई खाई वञूं था पोइ उहो सॼो जेको बोझ आहे या ओतिरो उन सॼे खे हज़म करण लाइ पाणी बि पीतोसीं मिठियूं शयूं बि खाधियूंसीं असां वटि कार्बोहाइड्रेट बि आयो प्रोटीन बि आई मिनरल्स बि आया विटामिन्स बि आया जेको असां कंटिन्यू पोइ तक़रीबन 2-4 कलाक खाईंदा रहूं था वरी सहरी बि फौरन कयूं था त उन में उहो ई पेट भरिजी वेंदो ओतिरो ई खाधो ओतिरो ई जिगर खे वरी वापसि त कमु त करिणो पए थो वाहिद साहिबु इन में इहो हूंदो आहे इहो मां तव्हांखे सम्झायां थो इहा दिस इज़ द पैथोफिजियोलॉजी हाणे इन में छा आहे त जॾहिं तव्हां फास्टिंग कई आहे इनिशियली 8 घंटा जेके आहिनि उहा बॉडी जेके तव्हांजा रिज़र्वर्स हुआ उनखे तव्हांजे मेंटेन करे बीठी हूंदी आहे सही आहे पोइ जेके एडवांस रिज़र्व हिकिड़ा हूंदा पिरी जेके रिज़र्व्ड आहिनि तव्हांजा हिकिड़ा हूंदा पिरी रिज़र्वर्स ॿिया हूंदा आहिनि एडवांस रिज़र्वर्स पिरी रिज़र्वर्स में तव्हांजी जेके कार्बोहाइड्रेट या प्रोटीन या के बि ॿिया प्रोडक्ट जेकॾहिं किथे बि रहियल आहिनि उहे तव्हांजा इनिशियल 6-7 घंटनि में यूटिलाइज़ थींदा बक़ाया जेके तव्हांजा 5-6-7 घंटा आहिनि उहे सॼा फैट ते डिपेंडेंट हूंदा आहिनि हाणे इन में इहो थींदो तव्हांजी सॼी फैट जेकी ऑलरेडी हुई उहा वॉश आउट थी वेंदी तव्हां नओं खाधो खाईंदव बिल्कुलु कंदो ऐं उन प्रोसेस में लॻंदो इन में को शक न आहे पर उन में इन 12 घंटनि में रीजनरेशन कंप्लीट थी चुकी हूंदी आहे पूरे 24 आवर जी ऐं प्लस तव्हांजो जेके एनर्जी रिज़र्वर्स आहिनि उहे ख़तमु थी चुका हूंदा आहिनि जॾहिं नवां अचनि था त उनजो जेको बैलेंस आहे उन में इहो हूंदो आहे त जीअं तव्हां फास्टिंग जो तव्हां रोज़ो रखियो आहे तव्हांजी बॉडी रिपेयर जॾहिं थी आहे त उन में अहिड़ा प्रोडक्ट ऐं अहिड़ा तव्हांजी इम्यूनिटी बि डेवलप थींदी आहे त जेकी फ्यूचर में तव्हांखे काफ़ी शयूं रिज़र्व थियण बि न ॾींदी आहे उनखे कोशिशि करे एक्सक्रीट करण जो अमल बि बॉडी जो एनहेंस थी वेंदो आहे त इहो बि असांखे फ़ाइदो थींदो आहे त उहे तव्हां जेकॾहिं तव्हां का एक्सेस को वठी बि विया आहियो त बॉडी उनखे घणो जज़ब कराइण जे बजाए एक्सक्रीटरी जेको प्रोसेस अथसि
बॉडी जो उन ते मुनसर थी वेंदी, यानी ख़ारिजी जेको प्रोसेस आहे उनखे बजाए डिपॉज़िट जे इख़राज ते वधीक उहा जेको आहे उनजो इफेक्ट अचे थो ऐं उनखे वधीक इख़राज करण में पंहिंजी एनर्जी ऐं सलाहियत बॉडी उन में बिल्कुलु सही आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जॾहिं लिवर खे त वरी ओतिरो ई कमु करिणो पवंदो न, ओतिरी वरी इंसुलिन बि रिलीज़ थींदी न। वाइस साहब जेको रेस्ट मिली आहे लिवर खे, उहा रेस्ट जेकी आहे उहा लिवर जी एनर्जी ऐं उन जी सलाहियत खे एतिरो परफेक्ट कंदी आहे जो लिवर थोरे जेको आहे वर्क करण सां तव्हांजी सॼी बॉडी जो निज़ाम ठाहे सघे थो, ठाहे वरी उनखे हज़म करे वरी उनखे सैरी ताईं। बिल्कुलु इन जो एग्ज़ाम्पल ईअं आहे वाइस साहब, हिकिड़ो माण्हू लंबे सफ़र ते निकितो ऐं जेकॾहिं कलाकु ॾेढ कलाक उन निंड करे वरिती त वरी ॿीहर जॾहिं रिफ्रेश करे सफ़र कंदो त उन में तवानई, उन में ताक़त ऐं उन जे कमु करण जी सलाहियत में वॾो फ़र्क़ु हूंदो। तो जिगर बि अहिड़े ई नमूने सां ईअं ई आहे त जॾहिं उन में तव्हांजी रेस्टिंग प्रोसेस थिए थो बॉडी खे त ईअं ई तव्हांजी बॉडी तव्हांजी रेस्ट खां पोइ एतिरो फास्ट ऐं एक्टिवली कमु कंदी आहे जेको तव्हां इमेजिन नथा करे सघो। अच्छा, इहो त खणी असां वायरल डिज़ीज़ ते या फैटी लिवर ते, लिवर जी ॿियूं बि त काफ़ी डिज़ीज़ आहिनि, छा सभिनी खे फ़ाइदो थी सघे थो? सभिनी खे फ़ाइदो थींदो आहे वाइस साहब। हाणे इन में जीअं ग्लाइकोजन स्टोरेज डिज़ीज़ आहे उन में बि फ़ाइदो थींदो ऐं लिवर में जेकॾहिं अर्ली जेके सिरोटिक कंडीशन्स आहिनि उन्हनि में बि फ़ाइदो थींदो। विल्सन डिज़ीज़ आहे उन में बि एक्सक्रीट थींदो कापर तमामु घणे अमाउंट में, उन में बि तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो। हेमोक्रोमेटिसिस हिकिड़ी डिज़ीज़ हूंदी आहे, इन में बि तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो। ऐं क्रानिक हेपेटाइटिस सी हुजे, बी हुजे या डेल्टा वायरस हुजे उन में बि तव्हांखे फ़ाइदो थिए थो। ऐं फैटी लिवर हुजे उन में बि तव्हांखे फ़ाइदो थिए थो। अल्कोहलिक लिवर डिज़ीज़ हुजे, ज़ाहिर आहे इंसानु रोज़े में हूंदो अल्कोहल खां परहेज़ कंदो त उन में बि तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो। ऐं ॿियो जेकॾहिं बिलरी सिरोसिस ऑटो इम्यून डिज़ीज़ आहिनि लिवर जूं त जेके ऑटो इम्यूनिटी तव्हांजे ख़िलाफ़ु थींदी आहे त कुझु अहिड़ा नेचुरल किलर सेल्स NK सेल्स असां चवंदा आहियूं डेवलप थींदा आहिनि जेके तव्हांजी ऑटो इम्यून जेके माना तव्हांजी बॉडी में अहिड़ियूं एंटीबॉडीज़ जेके तव्हांजे इट सेल्फ सेलनि खे ख़ुदि खाइनि थियूं उन्हनि खे बि इनहिबिट ऐं उन्हनि खे किल करे था, नेचुरल किलर सेल्स NK सेल्स असां चवंदा आहियूं। त इनखे बि हू जेकी तव्हांजी बॉडी आहे इनखे इम्प्रूव करे थी, उनखे रीजनरेट करे थी, उनखे जेको आहे सो एतिरो स्ट्रांग बणाए थी जो ऑटो इम्यूनिटी जेके सेल्स आहिनि तव्हांजा जेके तव्हांजे ख़ुदि पंहिंजे बॉडी जे ख़िलाफ़ु थी विया आहिनि उन्हनि खे बि डिस्ट्रॉय करे थी। अच्छा, तव्हां शुरू में ज़िक्र कयो त जॾहिं असां रोज़े सां हूंदा आहियूं त जिगर ऐं गुर्दनि खे तमामु वॾो कमु करिणो थो पए। तमामु घणो जिगर जो त ख़ैर वॾो रोल आहे, उहो त सॼी बॉडी खे मेंटेन करे थो हर लिहाज़ खां, त गुर्दनि जो हिन में कहिड़ो रोल थी? वाह साहब, जेके एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स वेस्ट प्रोडक्ट्स आहिनि जेके असां नाइट्रोजीनियस प्रोडक्ट्स चवंदा आहियूं, असल में तव्हांजे हर प्रोडक्ट जी एंड त वञी नाइट्रोजीनियस कंपाउंड बीहंदी आहे। सही आहे। त जेको बि केमिकल ठहे थो या जेकी बि मेडिसिन ठहे थी या जेको बि तव्हांजो खाधो ठहे थो उन में जेके केमिकल्स आहिनि उन्हनि जो एंड प्रोडक्ट्स वञी नाइट्रोजीनियस प्रोडक्ट्स ते वञी बीहे थो। सही आहे। त हाणे इहे जेके नाइट्रोजीनियस प्रोडक्ट्स आहिनि इहे किडनी ख़ारिज कंदी आहे यूरिन जे थ्रू। हाणे छा हूंदो आहे वाइस साहब त सॼो जिगर कमु कयो, सॼो जितां किथां उन सॼो जेको आहे सो रिपेयर प्रोसेस कयो, किथे एक्सक्रीटरी जेके तव्हां हिकिड़ो इन जो एग्ज़ाम्पल ईअं खणी ॾियां त जीअं जिथे का जॻह ठहे थी त जेके तव्हां उन में ब्रेक्स हणो था, ॿाहिरि जॾहिं ॾिसंदो त सीमेंट आहे बजरी बिखरी पई हूंदी आहे, त अहिड़े नमूने सां इहो जेको बिखरियल प्रोसेस इहो सॼो लिवर उनखे वाइंड अप करे किडनी ताईं पहुचाईंदो आहे। पोइ किडनी जेकी आहे उनखे यूरिन जी सूरत में ॿाहिरि एक्सक्रीट कंदी आहे। ऐं ॿिया जेके प्रोडक्ट्स आहिनि, कुझु अहिड़ा प्रोडक्ट्स ॿिया आहिनि जेके तव्हांजे जेके इंटेस्टीन्स आहिनि उन में सिक्रीटरी प्रोडक्शन थींदी आहे, सिक्रीटरी प्रोसेस थींदो आहे, माना पाणियाट जंहिंखे चइजे त उहा फिल्ड सिक्रीट थी स्टूल में ईंदी आहे, होॾां तव्हांजो स्टूल जे वसीले बि इहो न हिन में ॾिसो न, हाणे जॾहिं इहो तव्हां चओ त इहो त किडनी जेकॾहिं ठीकु न आहे, जेकॾहिं किडनीअ जा मरीज़ आहिनि त छा उन्हनि खे फ़ाइदो थी सघे थो? इन जे करे त मां तव्हांखे शुरू में ई अर्ज़ु कयो त फास्टिंग में जेकॾहिं किडनी एडवांस किडनी डिज़ीज़ जो पेशेंट आहे ऐं जेकॾहिं एडवांस फेल्यूर बिल्कुलु जेकॾहिं फेल्यूर में आहे कमु नथो करे डायलिसिस ते आहे त उनखे फ़ाइदो कोन थींदो, उनखे हथियार नुक़सान थींदो। उनखे छो न फ़ाइदो थींदो? पाणी घटि पींदो ॾे, उहो फास्टिंग ते हूंदो त उनखे त अञा जेको सो फ़ाइदो थींदो। वाइस साहब, उनखे इन सूरत में फ़ाइदो न थींदो त जीअं हू फास्टिंग ते हूंदो त उनजा जेके प्रोडक्ट्स आहिनि नाइट्रोजीनियस बॉडी में छो त उहे वधणु शुरू कंदा, उहे इन जे करे वधणु शुरू कंदा त जीअं बॉडी खे एनर्जी ॿियनि हंधा मिलंदी कोन त प्रोटीन्स यूटिलाइज़ थींदा, प्रोटीन्स यूटिलाइज़ थींदा त उहो अल्टीमेटली उहे नाइट्रोजीनियस प्रोडक्ट्स जेके आहिनि वधाईंदा, इन जे करे नुक़सानु वधीक थींदो। मतिलबु किडनी में जेकॾहिं का बीमारी आहे, क्रॉनिक डिज़ीज़ आहे त उहो रोज़ो न रखे। बिल्कुलु
तव्हां सम्झो था उनखे फ़ाइदो न थींदो। बिल्कुलु पर बाक़ी जेकॾहिं कंट्रोल्ड का डिज़ीज़ आहे त कंट्रोल जीअं नेफ्राइटिस आहे, जीअं इन्फेक्शन आहे, UTI आहे, हा उन में फ़ाइदो थी स्टोन वग़ैरह आहे तब फ़ाइदो या स्टोन्स आहिनि उन में बि कुझु फ़ाइदो वठी सघूं था। या वरी ईअं आहे जेके ग्लोमेरुलोनेफ्राइटिस आहे, हिकिड़ी ऑटोइम्यून डिज़ीज़ आहे, उन में तव्हांजो फ़ाइदो थी सघे थो। हेपेटाइटिस C जे करे अच्छा साहब मां ईंदुसि वरी GIT ते असां ईंदासीं त जेको असांजो हाज़मे जो निज़ाम आहे उनजो वॾो रोल आहे, छो त फास्टिंग रोज़ो रखणु वरी इफ़्तार करणु, कुझु कलाक कुझु घंटा असां कुझु नथा खाऊं पोइ वरी पेट भरे था खाऊं, पर असांजे हार्मोन ते रोज़े जो कहिड़ो असरु थो पए, छो त असांजो हार्मोन एंडोक्राइन सिस्टम जेको आहे उहो बि सॼी बॉडी खे कंट्रोल करे थो, छा उहे हार्मोन बि घटि वधि थियनि था? बिल्कुलु वाहिद साहब, बल्कि हार्मोन्स ते त तमामु घणो पॉज़िटिव इम्पैक्ट आहे। जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो, जेकॾहिं हार्मोन जी असां ॻाल्हि कयूं, असां पहिरीं ॻाल्हि ॻाल्हायूं थायराइड हार्मोन ते। थायराइड हार्मोन्स जेके आहिनि उहे तव्हांजा स्पेशली फास्टिंग में जेको थायराइड ग्लैंड आहे उन जी इंटीग्रिटी ऐं उन जी सलाहियत उन में तमामु घणो फ़र्क़ु पइजे थो। ऐं जेके तव्हांजा ग्रोथ हार्मोन आहिनि उन्हनि जी एक्टिविटी ऐं इंटीग्रिटी ते उन्हनि जो बि इम्पैक्ट पइजे थो। हाणे जेकॾहिं हिकिड़ो एक्रोमेगेली जो पेशेंट हूंदो त उनखे तव्हांजे रोज़े मां फ़ाइदो थींदो, फास्टिंग मां फ़ाइदो थींदो। हिकिड़ो जेकॾहिं तव्हांजो पेशेंट आहे कुशिंग डिज़ीज़ जो त उनखे रोज़े मां फ़ाइदो थींदो। पर हिकिड़ो पेशेंट एडिसन्स डिज़ीज़ जो आहे, उन एडवांस एडिसन्स डिज़ीज़ आहे त उनखे रोज़े मां नुक़सानु थी सघे थो। त इन सूरत में तव्हांखे उन डिज़ीज़ जे हवाले सां थोरो मेंशन करे, छो त एंडोक्राइन जूं कुझु अहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि जेके रोज़े मां फ़ाइदो वठनि थियूं। जीअं एक्रोमेगेली जी ॻाल्हि कईसीं, जीअं हाइपरथायराइडिज़म जी ॻाल्हि कईसीं, जीअं कुशिंग डिज़ीज़ जी ॻाल्हि कईसीं। रोज़े जा त कुझु अर्सो जेकॾहिं तव्हांजो हार्मोन बि त रेस्ट कंदा न, उहे बि त किथे इस्तेमालु न थींदा, जीअं इंसुलिन यूज़ थींदी आहे, उहा ई मां तव्हांखे उनजे रेस्ट थियण सां उहा हार्मोन जी कमी पेशी आहे उहा बि त पूरी बैलेंस थी वेंदी ऐं उहो रीजनरेटिव प्रोसेस थींदो। जेके ग्लैंड आहिनि तव्हांजा, जेके एंडोथीलियम सिस्टम आहे ग्लैंड जो, उहो इंटैक्ट थींदो ऐं उन में जेके डैमेजिस आहिनि उहे सॼा रीजनरेट ऐं रिपेयर थींदा। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़े अचूं था अॻिते त असांजो जेको गैस्ट्राइटिस जॾहिं असांजो जेको हाज़मे जो निज़ाम आहे उनखे कहिड़ा फ़ाइदा थींदा, छा उहो बहितरु थी वेंदो? वाहिद साहब, जीअं तव्हां खाधो खाइणु बंदि कयो, हाणे जेकॾहिं असां मैदे जी ॻाल्हि कयूं, स्टमक जी, त उन में हाइड्रोक्लोरिक एसिड जी सिक्रीशन घटिबी। ॿियो पेप्सिनोजन, ॿिया जेके एंज़ाइम आहिनि, गैस्ट्रिक हार्मोन आहिनि, इहे सभु पंहिंजे रेस्ट में अची वेंदा। ऐं मोटिलिटी जेकी आहे स्टमक जी उहा हिकिड़ी नॉर्मल अंदाज़ में अची वेंदी। त साइलेंट प्रोसेस शुरू थींदो। हाणे इन में इहो फ़ाइदो थींदो त स्टमक में जेके हाइपर एसिडिक प्रॉब्लम हुआ, यानी हाइपर एसिडिटी हुई, जेके असां हार्ट बर्न बि चवंदा आहियूं, रिफ्लैक्स इसोफेजाइटिस बि चवंदा आहियूं, इहे सभु डिज़ीज़ जेके आहिनि हाणे इन मां फ़ाइदो वठंदियूं कंट्रोल में ऐं सॼियूं इहे डिज़ीज़ तव्हांजी टोटली कंट्रोल में अची वेंदी। ऐं टाइम बि ख़तमु थियो, माना फ़ाइदो थियो। असां जेको शाम जो इफ़्तारी में जेका ओवर ईटिंग कंदा आहियूं उन सां तव्हांखे कहिड़ा नुक़सान थींदा आहिनि? वाहिद साहब, हक़ीक़त ॿुधाइजे त उन में तव्हांखे 5-6 क़िस्मनि जा हिकिड़ा वाइटल नुक़सान थी सघनि था। नंबर पहिरियों नुक़सानु इहो आहे त जेकॾहिं तव्हां डायबिटिक पेशेंट आहियो त तव्हांजी शुगर ॾाढी डिसबैलेंस थींदी। ॿियो कंहिं डिज़ीज़ खां तव्हां सफ़र कयो था त तव्हांजो उन डिज़ीज़ ते वॾो गहरो असरु थींदो। ऐं जेकॾहिं तव्हां हेल्दी पर्सन आहियो ऐं तव्हां एक्सेस ईटिंग कई आहे त डेफिनेटली तव्हांजो माइदो तमामु घणो सफ़र कंदो, उहो ओवरलोडेड थींदो, जंहिंजे करे गैस्ट्राइटिस बि थींदी, गैस्ट्रोएंटाइटिस बि थी सघे थी ऐं सीवियर क़िस्म जी वॉमिटिंग बि थी सघे थी ऐं तव्हांखे टोटली डिस्कम्फर्ट। अक्सर डिस्कम्फर्ट जॾहिं इफ़्तारी खां पोइ चवंदा असांजे पेट ते वज़न थो थिए, फ्लोटिंग थी थिए, माना बाक़ाइदे वज़न आहे, बार लॻो पियो आहे, हाज़मो जल्दी न। बिल्कुलु, इहो एक्सेसिव ईटिंग ऐं एक्सेसिव फ्लूइड इंटेक जे करे हूंदो आहे वाहिद साहब। छो त जॾहिं बॉडी रेस्टिंग खां जॾहिं एक्टिव फेज़ में ईंदी आहे न त हुनखे बि टाइम खपे। जीअं तव्हां चवंदा आहियो न गाॾी खे असां स्टार्ट कंदा आहियूं जेका असां इफ़्तार कीअं करियूं, बिल्कुलु सिंपल हुजे या सभु शयूं शामिल हुजनि? वाहिद साहब, इफ़्तार खे आइडियली छा आहे त जेको हिकिड़ो माण्हू सिहतयाब आहिनि, जेके डायबिटिक, उहे तव्हां खजूर जी आहे, जीअं खजूर में वॾी एनर्जी आहे, हिकिड़ी खजूर ई तव्हांखे अधु घंटे या कलाक लाइ सुठो मेंटेन करे सघे थी। खजूर सां तव्हां खाधो खाए सादा गिलास पाणी जा बजाए जे तव्हां मशरूबात यूज़ कयो, मतिलबु खजूर खाए पाणी जा 2 गिलास शरबत सादा वठी पोइ निमाज़ पढ़ी पोइ खाओ। जेको असां ॿियो घणो इंतज़ाम कंदा आहियूं, तमामु फ्रूट बि आहिनि, चाट बि आहे, त हीअ बि पकोड़ा आहे, घणो शयूं पियूं आहिनि, इन्हनि सां त नुक़सानु थींदो। माण्हू जेकॾहिं असां डीपली ॾिसूं त पकोड़नि में बि तमामु घणी फैट मां ठहे थी, तेल मां पकोड़ा पकजनि था, समोसनि खे बि ॾिसूं त उहे तेल मां पकजनि था। न मतिलबु जेके मुख़्तसर कजे इफ़्तारी खे त फ़ाइदो वधीक, मुख़्तसर कजे त उहो सभ खां भलो आहे। तव्हां सलाद घणो रखो, फ्रूट तव्हां हर क़िस्म जो कटे रखो, नो टेंशन। पर जीअं आहे पकोड़ा आहिनि, जीअं समोसा आहिनि, जीअं इहे जेके
जेके शयूं आहिनि इहे तव्हांजे लाइ वॾा नुक़सानदेह आहिनि एनर्जी या वरी मशरूबात में तव्हां टाइम घणी ख़तम खंडु मूंखे विझो था। ॿुधाए शहरी में अहिड़ी कहिड़ी ग़िज़ा वठिजे जे असां 15 कलाक जेको असां फास्टिंग ते आहियूं बुख ते आहियूं त असांजी एनर्जी बरक़रार आहे छा छा शहरी में खाइणु घुरिजे भाई साहब शहरी में स्टार्च टाइप जो जेको फूड आहे न हाँ। उहो तव्हांखे तमामु घणो कहिड़ो फ़ाइदो छा आहे ॾिए थो। उहो छा छा हुजे हाणे स्टार्च उनमें टाइप छा मानी हुजे दही हुजे छा हुजनि उन में भाई साहब पहिरीं ॻाल्हि इहा त मानी तव्हां भली खाओ चांवर आहिनि त चांवर खाओ पर इन में इहो आहे त जेके बासमती चांवर तव्हां ॿुधा हूंदा हाणे जेकॾहिं तव्हां उनजो इस्तेमालु कयो था त उहो लॉन्ग तव्हांखे स्टार्च जेकी आहे उनजी लॉन्ग एब्ज़ॉर्ब थींदी आहे तमामु घणे टाइम ताईं अच्छा हिकु माना बासमती मतलब चांवर वठी चांवर ऐं सघिजे दही था हुजे पराठो वठी सघिजे थो पराठो बि असुल में पराठो रिकमेंडेशन न आहे recommendation ऐं असां वटि आहे दही ॾही जी रिकमेंडेशन आहे हा। असां वटि आहे जेको बासमती चांवर चांवर आहिनि, का भाॼी हुजे, सब्जियूं हुजनि। न अल्टरनेटिवली मानी हुजे सब्जियूं जेके आहिनि न पते वारियूं जेके पतनि वारियूं सब्जियूं उहे हुजनि उहे लाम क्रॉप प्रोसेस में तव्हांखे काफ़ी एनर्जी ॾींदियूं पतनि वारियूं जंहिंमें पता हूंदा आहिनि जीअं तव्हांजी गोभी आहे पते वारी गोभी आहे जंहिंमें पता हुजनि उन उहा वधीक अच्छा बैलेंस डाइट में छा मतलब सब शयूं कार्बोहाइड्रेट भी हुजे फैट भी हुजे प्रोटीन भी हुजे सब शयूं हुजनि शहरी में तव्हां अमूमन तव्हां ॾिठो हूंदो त इफ़्तार ते माण्हू रुगो पिया गोश्त खाईंदा आहिनि इहो बि सही न आहे रोटेशन ज़रूरी आहे हफ़्ते में पूरो रोटेशन कयो था 2 ॾींहं गोश्त रखियो आहे त वरी विच में सब्जी खणी अचो न बस सिर्फ शहरी जी ॻाल्हि पियो सहरी अच्छा सहरी में शहरी में मतलब इहा त बैलेंस डाइट ज़रूरी आहे सहरी में बैलेंस डाइट ज़रूरु आहे पर कोशिशि इहा तव्हां कयो त स्टार्च बि वठो उन में प्रोटीन ऐं फैट तव्हां न बि वठो त को वॾो अच्छा प्रॉब्लम डॉक्टर साहब जेके भी डिज़ीज़ आहे मां डिज़ीज़ थिए थो जीअं अल्सर आहे या शुगर आहे या जिगर जो तव्हां काफ़ी ज़िक्र कयो त उनखे फ़ाइदा बि आहिनि नुक़सान इहे सभई माण्हू डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ रोज़ो रखी सघनि था बिल्कुलु रखी सघंदा ऐं उनखे फ़ाइदो आहे उन्हनि मां बेजर बल्कि आउं चवंदुसि त मेजर फ़ाइदा वठी सघंदा मेजर फ़ाइदा वठी सघनि डॉक्टर टाइम ख़तम थी वियो मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो भाई साहब मां नाज़रनि खे इहो मैसेज ॾींदुसि त पंहिंजो रोज़ा जेके आहिनि उहे बाक़ाइदे सां रखणु खपनि ऐं जेके कंहिं मर्ज़ में मुब्तला आहिनि त उहे पंहिंजे फिज़िशियन सां मिली करे उन सां मशवरो करे ऐं गुंजाइश ॾिसनि था त जेकॾहिं रोज़ो रखी सघिजे थो कुझु डिज़ीज़ आहिनि सिर्फ़ु चंद मां चवंदुसि त सवा मां सिर्फ़ु 10% अहिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि जंहिंमें असां रोज़ा जेको आहे न रखी सघंदासीं बाक़ी ॿियूं 90% डिज़ीज़ अहिड़ियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे रोज़े मां मुकमिल तौर ते फ़ाइदो थी सघे थो ऐं इफ़्तार करणु वक़्तु तव्हां एहतियात मां कमु वठो तमामु घणो खाधो टुटी करे न खाओ उनखे लिमिट रखो ऐं सहरी में कोशिशि करे उहे शयूं खाओ जेके लॉन्ग स्टार्ची टाइप जूं हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो करे सघनि थियूं वॾी महिरबानी डॉक्टर अमान लाबासी तव्हां असां वटि आयो तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन डॉक्टर अमान लाबासी असां सां गॾु जेको असांखे रोज़े ऐं सिहत जे बारे में ॼाण ॾियो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त रोज़े में असां 90% फ़ाइदो वठी सघूं मुख़्तलिफ़ बीमारियुनि मां बि जेके आहिनि उहे बि जॾहिं असां रोज़ो रखूं था उन्हनि मां तमामु घणो फ़ाइदो वठी सघिजे थो पर कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन में डॉक्टर तव्हांखे इजाज़त नथा ॾियनि अल्लाह जी तरफ़ां बि इजाज़त आहे त जेकॾहिं तव्हां बीमार आहियो या सफ़र में आहियो त रोज़ो छॾे वरी जॾहिं तव्हां ठीकु थी वञो या सफ़र खां मोटी अचो त पोइ उन रोज़े खे रखी सघिजे थो रोज़े जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि पर ज़रूरी इहो आहे त असां पंहिंजे मौलिज ऐं डॉक्टर जी हिदायत मुताबिक़ जेकॾहिं अमल कंदासीं त असांजी सिहत बि बरक़रार रहंदी असांजी इबादत बि बरक़रार रहंदी ऐं असां उन रोज़े मां फ़ाइदो वठी सघंदासीं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़